ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। शांति सां वेही रहो। हाणे मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु हिन शरीर खां न्यारी आत्मिक स्थिति में विया थी। पंहिंजे पाण खे आत्मा समझो, निराकार ज्योतिर्बिंदु। हाणे मां निराकार ज्योतिर्बिंदु निराकार बाप की याद थी करां। मुंहिंजो बाप परम धाम में रहण वारो हाणे हिन सृष्टि ते ब्रह्मा जे तन में आयो आहे असांखे ज्ञान ॾियण। वो ज्ञान हिन कननि द्वारा ॿुधंदा। केरु ॿुधंदी? आत्मा। अॼु मिठे मिठे ॿारनि खे, आत्माउनि खे मिठो मिठो शिव बाबा परमात्मा चए थो, तव्हां मूंखे भक्ति मार्ग में भोलो नाथ चईंदा आहियो। मां भोलो आहियां। शिव जी, मां तव्हांजी आत्मा में जेकी बुराइयूं आहिनि, विकार आहिनि, तव्हां वटि जेको बि हिन कलयुगी दुनिया जे हिसाब सां जेकी बि पुराणी चीजूं अथव, उनखे वठी करे तव्हांखे नई चीज थो ॾियां। बाबा चए थो, सतयुग में तव्हांखे सभु कुझु नयो मिलंदो। उनजे बदिले मां तव्हांखां हाणे छा थो वठां? तव्हांजो इहो पुराणो तन, मन ऐं धन, उहो बि वठां नथो, सिर्फ़ु चवां थो हाणे मूंखे तव्हांजो तन, मन, धन बुद्धि सां ॾियो कि इहो शरीर बि तुंहिंजो थी। हाणे इहो मन जेका ॾाढो वीचार कंदो रहंदो आहे फालतू फालतू, इहे बि तुंहिंजा थी। ऐं इहो धन आहे, जेको बि धन आहे इहो बि तुंहिंजो थी। अॼु माण्हू वटि धन त आहे, लेकिन धन सां केॾो दुख बि आहे। बाबा चवंदा आहिनि कि अॼु ॿारनि खे धन त आहे, लेकिन धन सां दुख बि आहे न। त बाबा चए थो, मूंखे तव्हांजो इहो पुराणो तन बि ॾेई छॾियो, तव्हांजो मन बि ॾियो ऐं तव्हांजो धन बि ॾियो। कीअं? बुद्धि सां, कि तूं ई हाणे संभाल, हाणे असां काई नथो संभाल सघे। त इन जे बदिले असांखे बाबा सतयुग में छा ॾींदो आहे? सतयुग में तंदुरुस्त तन ॾींदो आहे ऐं सुठो मन। सतयुग में मन ॾाढो सुठो हूंदो आहे, सुखदाई हूंदो आहे, ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं, ॾाढो शांत रहंदो आहे। ऐं धन त उते अथाह हूंदो, सोने हीरे जा सिक्का, मतिलबु सोनो असां वटि हूंदो। हिते त कागज़ जा नोट आहिनि न, ऐं हिकु ई आग लॻी वञे त सभु धन खलास। तो सतयुग में त आग आदि त लॻंदी न, लेकिन धन सां बि सुख मिलंदो। हिते त ज्यादा धन आहे त बि दुख, घटि आहे त बि दुख। ऐं धन सां चीजियूं वठी करे खाऊं था त उहे चीजियूं बि सुठियूं न आहिनि। ऐं अगरि धन किथां ग़लति जॻह तां अचे, पाण सुठी रीति था कमायूं, लेकिन ॿियो असांखे कंहिं ग़लति चोरी जो या अहिड़ो धन थो ॾिए, उन सां असां सामान वठी खाऊं था त मन बि ख़राब थो थिए, तन बि ख़राब थो थिए। त धन सां केॾो नुक़सान आहे न। हिनखे चइबो आहे कलयुगी कारो धन। कोई लोभ सां कमाए थो, कोई कहिड़े रीति किथां असांखे चीज ॾिए थो, असां खणी था अचूं ऐं हुनजी रोटी आदि ठाहे करे खाऊं था। छो जो पहिरियों त तॾहिं बि भॻवान खे यादि करे माण्हू रोटी खाईंदा हुया। हाणे त बसि रोटी आई, हथ में फ़ोन ऐं रोटी खाऊं था। त अन्न जो मन ते केॾो बुरो असर थो पए न, इहो मनुष्य आत्मा खे सम्झ में नथो अचे। खाऊं त पाण ॾाढी सुठी चीजूं था, रहूं ॾाढी वॾी वॾी महलनि में था, गाॾियुनि में था घुमूं, लेकिन असांजो मन सॼो ॾींहुं छा थो सोचे? असांजो मन एॾो दुखी अशांत छो आहे? एॾी वॾा वॾा महलनि में रहे थी त बि मन सुखी छो न आहे? छो जी अन्न जो असर मन ते पवंदो। इन करे जॾहिं बि रोटी खाओ त भॻवान खे यादि करे, ईअं यादि करो कि बाबा ये अन्न जेको असां खाऊं था, इनखे शुद्ध करो, इन में शक्ति भरो,
ताकि हिन अन्न खे खाइण सां असांजो मन शांत थिए ऐं शरीर बि सुठो हले। इन रीति भगवान खे यादि करे, बाबा खे यादि करे रोटी खाओ न। रोटी खाइण में घणा मिंट लॻंदा आहिनि? 10-15 मिंट लॻंदा न। चलो रोटी ठाहिण वक़्तु त जेको बि ठाहे थो उहो यादि नथो करे, लेकिन खाइण वारो त यादि करे न। शांति सां 10-15 मिंट तव्हां वेहींदव, भॻवान खे यादि कंदव त उहो तव्हांजी यादि बि थी वेंदी ऐं भोजन बि थी वेंदो। बाबा चए थो ये अन्न तव्हांजो दवाई जो कम बि कंदो। अगरि तव्हां यादि में खाईंदव न त इहो ई अन्न तव्हांजी दवाई, अर्थात शरीर खे बि तंदुरुस्त रखंदो आहे। माण्हू केॾी दवाइयूं थो वठे अॼुकल्ह, तंहिंखां सुठो त जॾहिं अन्न थो खाए हुन समय सुठे वीचार सां खाए न, कि हिन अन्न सां मुंहिंजो शरीर हिकदमि सुठो थी वेंदो, मुंहिंजो मन हिकदमि शांत थिए थो। परमात्मा जी यादि में 10-15 मिंट रोटी खाओ, ॾिसो तव्हांजो तन मन केॾो तंदुरुस्त थो थी वञे। त भॻवान बाबा खे, शिव बाबा खे भोलेनाथ छो चइबो आहे? छो जे हाणे कलयुग जे अंत में अची करे उहो पाण खां इहे सभु पुराणो वठंदो और सत्युग में फर्स्ट क्लास तन मन धन ॾींदो। संगम युग ते बाप ईंदो आहे न। कलयुगी मनुष्य त ॼाणंदा न आहिनि। हाणे असां भॻवान खे पहचानियो आहे त असां कहिड़े युग में आहियूं? संगम युग में। हाणे असां सत्युग जी तरफ़ां वञूं था ऐं बाक़ी सभु माण्हू अञा कलयुग में ई आहिनि। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि खे अञा त इहे न ॿुधायो अथव भॻवानु सत्युग जे लाइ पढ़ाई थो पढ़े, त तव्हांजा ॿार ऐं संबंधी बि अञा कलयुग में ई अथव। उहो सत्युग में थोरी अची सघंदा। तव्हां ज्ञान ॿुधो था, तव्हां बाप खे यादि था करो त तव्हां सत्युग में हूंदव, बाक़ी सभु कलयुग में ई रहिजी वेंदा। त बाबा चए थो मां ज्ञान जो सागर आहियां न, तव्हां आत्माउनि जो पीउ। हिन मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान मूंखे आहे, उहो ई ज्ञान तव्हांखे ॾियणु आयो आहे। मां पंहिंजी पहचान तव्हांखे ॾियां थो न। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो न कि बाबा हाणे अची करे हिन भारत खे ख़ासि दुनिया खे आम स्वर्ग थो ठाहे। आत्माउनि खे वस्तु ॾियण लाइ परम पिता परमात्मा हाणे आयो आहे। बाबा चए थो इहो ड्रामो ठहियलु आहे, हिन में कुझु बि असां अदली बदली न करे सघंदा आहियूं। हिकु बार इहो ड्रामो जेको ठही वियो, इहो 5000 साल जो ड्रामो कैसेट फिरदी ई रहंदी आहे। सभी आत्मायूं पंहिंजो पार्ट वॼाईंदी रहंदियूं आहिनि। हिन ड्रामा मां केर बि आत्मा निकिरी करे मोक्ष खे प्राप्त न कंदी आहे। छो जी ड्रामा में विश्व जी हिन परम धाम में जेतिरी आत्मायूं रहंदियूं आहिनि उन्हनि खे हिन विश्व ते पार्ट हिकु न हिकु बार ज़रूरु वॼाइणु अचिणो आहे। सभी धर्मनि जो हिन सृष्टि ते पंहिंजे पंहिंजे समय ते पार्ट आहे न। सभिनि खां पहिरियों हिन सृष्टि ते देवी देवता धर्म जो पार्ट हूंदो आहे, पोइ इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन आदि जो पार्ट हूंदो आहे। हिन समय हिन सृष्टि ते परमात्मा जो पार्ट थो हले। परमात्मा अची करे ब्राह्मणनि जो कुल स्थापन कंदो। सॼी दुनिया जेकी सॼी दुनिया में जेका मनुष्य मात्रा आहिनि, हिकु बि भॻवान खे न ॼाणंदो आहे। भगवान जे नाम ते एॾा दान पुण्य था करनि, एॾी भक्ति था करनि, एॾा यज्ञ था करनि, तप था करनि, लेकिन भगवान केरु आहे हुनखे कोई बि न ॼाणंदो आहे। इहो केरु थो चए? जेको स्वयं भगवान आहे उहो ई थो चए कि मुंहिंजे नाम रूप, मुंहिंजे घर जाते मां रहंदो आहे धाम, मुंहिंजे कर्तव्य जी इन दुनिया में कहिड़ी बि मनुष्य आत्मा खे ज्ञान न आहे। जॾहिं मां ईंदो आहे मथां खां हेठि, तॾहिं ई ख़ुदि जो परिचय ॾींदो आहे कि मां परम ज्योति परमात्मा आहियां, परम धाम में रहण वारो आहियां, तव्हां सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां। मुंहिंजो रूप अति सूक्ष्म आहे। जीअं तव्हांजी आत्मा अति सूक्ष्म अथव न, उहो ई मुंहिंजी बि आत्मा जो रूप अति सूक्ष्म आहे। मां सर्वशक्तिवान हिन नर्क खे स्वर्ग जो कमु कंदो आहे। नर्क खे स्वर्ग ठाहिण जो कमु कंदो आहे। कॾहिं? कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे संगम युग। ॾिसो इहो असांखे कॾहिं भॻवान जो परिचय पतो हुयो? असां त फलानो भॻवानु सभिनि खे भॻवानु सम्झंदा आहियूं। अॼुकल्ह त माण्हू पंहिंजे गुरूअनि खे बि भॻवानु सम्झंदा। हाणे गुरू कीअं भॻवानु थींदो? उहो त ख़ुदि ई भॻवान खे यादि थो करे त उहो भॻवानु कीअं थींदो? चईंदा आहिनि इहे सभु भॻवान जो रूप आहे। भॻवान त कोई शरीर जो रूप धारण ई न कंदो आहे, त एॾा सॼा रूप कीअं ईंदा भॻवान? हिकु तरफ़ से ईंदो आहे भॻवान जो
कोई रूप ही ना आहे, हुनजो कोई नाम रूप आहे ई न। ॿिए तरफ़ चवनि था कि इहे सभु भॻवान जा रूप आहिनि, भॻवान ई लीला थो करे, तूं बि भॻवान, मां बि भॻवान। ॾिसो भॻवान जे लाइ मनुष्य आत्मा खे केॾो अज्ञान आहे न। त इहो सभिनि खां पहिरियों भॻवानु असांखे ज्ञान ॾियण आयो आहे कि तव्हां आहियो केरु। सॼो ॾींहुं मां त करूं था असां, लेकिन मां केरु आहे इहो ई न पतो आहे। ॾिसो, मां आत्मा आहियां इहो पतो हुयो असांखे? भला चईंदा हुआसीं कि फलाणी जी आत्मा शरीर छॾे छॾियईं, इहो महात्मा आहे, इहो पुण्य आत्मा आहे, हिनजी आत्मा त हिकदमि पापी आत्मा आहे। इहो त मुख सां त चईंदा आहियूं न, लेकिन जॾहिं मां चईंदा आहियूं त छा ध्यान में ईंदो आहे? शरीर। लेकिन मां शरीर थोरी आहियां। मां केरु आहियां? आत्मा। मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर आहे। मां आत्मा हिन शरीर वारा कर्म थी करां न। मां आत्मा हिन शरीर सां सॼो ॾींहुं कमु करायां थी, अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, कननि सां ॿुधां थी। केरु थी करे? सभु मां आत्मा। मुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा, उहो मूं में न आहे, लेकिन मूंखे हुनखे यादि करे हुन में जेका गुण शक्तियूं आहिनि ख़ुदि में भरणियूं आहिनि। भई माउ पीउ सां कोई ॿार खे माउ पीउ पैदा कंदो त उहो माउ पीउ थोरी ठही वेंदो, उहो थोरी ठही वेंदो, हुनजो माउ पीउ अलॻि, उहो ॿार अलॻि आहे न। हा, माउ पीउ जा संस्कार पंहिंजे अंदरि आत्मा धारण करे सघंदी आहे। जीअं हुनजो माउ पीउ सभु कमु कंदो त सभिनि सां व्यवहार कंदो आहे, गृहस्थी हलाईंदा आहिनि, पढ़ाई लिखाई जीअं हुननि कयो, जो बि धंधो कंदा आहिनि, हुन रीति ॿार हुननि जो संस्कार धारण कंदा आहिनि। लेकिन माउ पीउ त अलॻि, ॿार त अलॻि थींदो न। इहे असां भॻवान थोरी थी सघंदा आहियूं। असां पंहिंजे अंदरि भॻवान जा संस्कार, शक्तियूं, गुण, जेको भॻवान में ज्ञान अथसि उहो पंहिंजे अंदरि धारण करे सघंदा आहियूं। भॻवान खे पूरी सृष्टि जो ज्ञान आहे। अॼु दुनिया में जेकी हालत हले थी, माण्हू त सोचे थो अॼु न त कल्ह इहा दुनिया ठीकु थींदी, लेकिन बाबा असांखे भॻवानु चए थो इहा दुनिया ठीकु थींदी, लेकिन इहे कलयुग न रहंदो। इहे जेकी बि असां चीजूं, एॾा वॾी वॾी बिल्डिंगियूं, घर आदि ॾिसूं था, एॾा माण्हू, एॾा धर्म, इहे सभु न रहंदा। इहा दुनिया ठीकु थींदी, लेकिन इहे ई दुनिया ख़तम थी करे पोइ हिन ई दुनिया ते सोने हीरे जा महल ठहींदा। इन ई दुनिया में माण्हू बि हूंदा, लेकिन एॾा माण्हू न हूंदा, एॾा धर्म वारा माण्हू हिते न हूंदा। कहिड़े धर्म जी आत्मायूं हूंदियूं? देवी देवता धर्म। उहा आत्मायूं कोई ॿी जॻह त न ईंदियूं। हिते ई जेकी आत्मायूं देवी देवताउनि खे मञदियूं आहिनि, देवी देवताउनि जी पूजा थी करनि, उन्हनि खे यादि थी करनि। ऐं हाणे जेकी आत्मायूं भॻवान खां पंहिंजे अंदरि दैवी संस्कार स्वभाव धारण करनि थियूं, स्वर्ग जो वरितो वठनि थियूं, उहा आत्मायूं हुन स्वर्ग में हूंदियूं। स्वर्ग हिते ई हूंदो, लेकिन कहिड़ी आत्मायूं, कहिड़ा माण्हू हुते हूंदा? जेका हाणे बाबा खां वरितो वठनि था, जेका देवी देवताउनि खे पूॼदा आहिनि, हुननि खे यादि कंदा आहिनि कि असां हुननि जी दुनिया में वञूं। उहे ई आत्मायूं हाणे पढ़ाई लिखाई करे करे तयार थी थियनि। भॻवानु हुननि खे स्वर्ग जो वरितो थो ॾे। हिन दुनिया इहे सभु कुझु जॾहिं ख़तमु थींदो, जॾहिं ख़तमु थींदो त सभु धन आदि बि जली वेंदो न। संपत्ति, घर, जेका बि तव्हांजो धंधो आदि अथव, सभु ख़तमु थी वेंदा। पोइ असां वटि त कुझु हूंदो ई न। असांखे धन केरु ॾींदो जो असां सत्संग में पंहिंजो घर ठाहियूं? त उनजो वरितो असांखे हाणे बाबा ॾे थो। जेकी आत्माउनि वटि वरितो हूंदो सतयुग जो, उहो हुन दुनिया में रहंदियूं। बाक़ी सभु आत्मायूं मथे परम धाम में हली वेंदियूं, ऐं पोइ इहे ई दुनिया स्वर्ग थी वेंदी। त बाबा चए थो मनुष्य आत्मा त सोचे थी अञा इन कलयुग खे असां ॿियो वधाईंदासीं, लेकिन बाबा चए थो इहे त हाणे दुनिया वई की वई। दुनिया में त हालत बिगड़े, दिन प्रतिदिन बिगड़े थी न। लेकिन असांखे त पतो आहे न जॾहिं इहे ख़तमु थींदी तॾहिं त हिते स्वर्ग ठहींदो। त बाबा पाण खे पहिरियों इहो ज्ञान छो थो ॾे? छोजी ताकी पाण अॻियां वारी दुनिया जे लाइ तयार थी वञूं कि हाणे कहिड़ो युग अचण वारो आहे हिन दुनिया में, सचो युग, जिते सच ई सच हूंदो, आत्मायूं बि सचियूं हूंदियूं त हुननि जो शरीर बि सचो हूंदो, त हुननि जो धन बि सचो हूंदो, त हुननि जी प्रकृति बि उते सची हूंदी।
कूड़ी थी आहे न, सभु कुझु कूड़ो थियो आहे न हाणे। आत्मा जो जो सुभाउ संस्कार आहिनि उहे बि न आहिनि त कूड़ी थी वई आहे। कोई पाण खे जो चीज़ जीअं आहे उहो न ॿुधाए ऐं हुनजे बदिले ॿियो कुझु ॿुधाए त पाण चईंदासीं न इहो कूड़ थो ॻाल्हाए। ईअं ई आत्मा जो असली सुभाउ संस्कार आहे, हुनजो असली धर्म त सभु कुझु शांति सां करणु। ऐं हाणे उहा सभु कुझु अशांति सां करे थी न, त मतिलबु हुनजो कूड़ो धर्म अथसि न इहो चिल्लाइण। अशांति हुनजो कूड़ो धर्म अथसि, हुनजो असली धर्म त अथसि शांति। हाणे बाबा असांखे इहे सभु ॻाल्हियूं छो थो ॿुधाए, छो जी सत्युग में ईअं अशांति वारी आत्मा ई न हूंदी। सत्युग में सभी आत्माएं ॾाढी सुठियूं शांत हूंदियूं। सॼी दुनिया खे बाबा इहो ज्ञान ॾियणु आयो आहे। त जेके बि आत्माएं ॿुधंदियूं उहे ॿुधंदियूं, बाक़ी त सभु न ॿुधंदियूं त पोइ पंहिंजे समय ते ई ईंदियूं न। असां आत्मायूं त सत्युग जे लाइ पढ़ाई था पढ़ूं न। बाबा चए थो कि नाटक त इहो फिरंदो ई रहंदो आहे, हिन मां कोई निकिरी न सघंदो आहे। ॾिसो जैनी लोगनि जी रस्म रिवाज अलॻि हूंदी आहे, हर हिकु धर्म जी रस्म रिवाज अलॻि हूंदी आहे। त हिते सतयुग में जेकी रस्म रिवाज हूंदी उहो त पाण ॾिसंदासीं, लेकिन हाणे बाबा चए थो पाण खे कलयुगी कोई रस्म रिवाज न निभाइणी। छो जी कलयुगी रस्म रिवाज निभाइण सां छा थो मिले मनुष्य आत्मा खे? दुख, अशांति, केॾा पाप कर्म बि थींदा आहिनि। ॾिसो कलयुगी रस्म रिवाज निभाईंदे निभाईंदे मनुष्य आत्मा केॾी पापी थी वई आहे। भॻवान जे लाइ बि केॾो कूड़ थी ॻाल्हाए न। भॻवानु सर्वव्यापी आहे, तूं में आहे, मूं में आहे। देवी देवताउनि जी केॾी ग्लानी कंदा आहिनि, बल पूजा कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, लेकिन भॻवान जी देवी देवताउनि जी ग्लानी कंदा आहिनि न। पोइ चईंदा आहिनि इहो ई रस्म रिवाज आहे। हाणे हिन जो अर्थ छा आहे असांखे पतो न आहे, बसि ईअं वॾा कंदा रहंदा आहिनि। असांजे धर्म में ईअं ई थींदो आहे त असां ईअं ई था करूं, लेकिन सभु चीज़ असांखे सम्झी करे करणी खपे। दुनिया हाणे बदिलण वारी आहे न। हाणे सुख जी दुनिया आई की आई, दुख जी दुनिया वई की वई। परमात्मा सां आत्माउनि खे इहे सभु 84 जन्मनि जो ज्ञान ॾियणु आयो आहे। कीअं आत्मा सत्य खां वठी करे चकर लॻाईंदे लॻाईंदे हाणे कलयुग अंत ताईं अची पहुची आहे। असुल में रहण वारी आत्मा परम धाम जी हिन सृष्टि ते आई आहे पाठ वॼाइण। हाणे ख़ुदि खे ई भुलिजी वई आहे कि मां केरु आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो घरु केरु आहे। बसि सॼो ॾींहुं सॾु करे हे भॻवानु अचु मूंखे शांती ॾे, मूंखे सुख ॾे, लेकिन इहो ई न पतो अथसि कि मां आत्मा सॾु थी करां पंहिंजे पीउ खे। पंहिंजे घर जो बि हुनखे पतो कोन अथसि कि मुंहिंजो घरु किथे आहे, भॻवानु किथे आहे, चईंदा आहिनि मथे आहे, मथे किथे रहंदो आहे पतो न आहे। अनेक मतियुनि जे कारण आत्मा हाणे भटकी वई आहे न। कोई छा थो चए, कोई छा थो चए, हिन धर्म वारा छा था चवनि, इहो गुरु छा थो चए, फलानो संत छा थो चए। त आत्मा हिन जे कारण छा थी वई आहे, भटकी वई आहे। त बाबा चए थो ॾिसो भटकी भटकी तव्हां केॾनि जॻहनि ते भटकिया आहियो। कॾहिं हिन गुरुद्वारे, कॾहिं हिन मंदरु, कॾहिं हिन साईं, कॾहिं हिन संत ते, लेकिन भटकण सां छा थींदो आहे? कोई अंधियारो हुजे ऐं पाण कोई चीज ॾिसूं ढूंढणो त पाण खे मिलंदी, ॿियो ई पाण हेॾे होॾे धका खाईंदासीं। अच्छा इहे हिते आहे, हिते आहे। ईअं ई बाबा चए थो त आत्मायूं अज्ञान जे अंधेरे में भटको थियूं। अज्ञान जो अंधेरो हुयो न असांखे, पहिरियों ज्ञान थोरी हुयो, सम्झ थोरी। त हाणे बाबा असांखे ज्ञान ॾेई करे सोजरे में वठी आयो कि हे आत्मा तूं शांति सां वेही करे पहिरियों पंहिंजे पाण खे पहचान। तूं सॼो ॾींहुं छा थी चए कि मां दुखी आहियां, मुंहिंजो शरीर बीमार थी वियो, मुंहिंजो शरीर हली नथो सघे, मुंहिंजे शरीर खे हिते सूर थो थिए, मुंहिंजो हथु नथो हले, मुंहिंजो पेर नथो हले। ही केरु थी चए? ही आत्मा थी चए न। त बाबा सभिनि खां पहिरियों असांखे इहो ई ज्ञान ॾियणु आयो आहे। हिन ई अज्ञान जे अंधेरे सां पाण आत्मायूं हेॾे होॾे भटकंदा आहियूं। हाणे आत्मा चए थी कि मां दुखी थी वई आहियां, त इहो बि सम्झ हुजणी खपे न कि चए केरु थी, दुखी केरु थियो आहे, शरीर थोरी थियो आहे। आत्मा दुखी थी आहे। आत्मा कंहिंखे यादि थी करे?
हुन परम पिता परमात्मा खे, हुन जो पीउ अथसि न आत्मा जो शरीर जो माउ पीउ त शरीर जा ई असांखे सुविधा ॾेई सघंदा न। असांखे घर में रहण जी सुविधा ॾेई सघंदा, रोटी पाणी ॾींदा, कपिड़ा आदि ॾींदा, असांखे पढ़ाई पढ़ाए सघंदा। लेकिन मां आत्मा जेकी दुख महसूस थी करां, उनखे केरु दूर करे सघंदो आहे? उन जो पीउ परमात्मा। त एॾो समय द्वापर युग खां मां आत्मा भटकां थी, लेकिन मूंखे इहे सम्झ में न आयो कि मां केरु थी भटकां, आत्मा थी भटकां। ॾिसो चईंदा आहिनि न कि हिन देवी जो दर्शन कंदा आहियूं, हिन देव जो दर्शन करण सां मुंहिंजी आत्मा खे शांति मिलंदी आहे। चाहींदा बि आहियूं लेकिन सम्झंदा न आहियूं। हमेशह इहे शरीर ई यादि ईंदो आहे। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में हुन देवी खे ॾिसां थी, हुनजी मूर्ति खे ॾिसी करे मूंखे शांति थी मिले। कंहिंखे थी मिले? आत्मा खे। छोजी उहा देवी कोई अहिड़ी देवियूं हूंदियूं न आहिनि एॾनि हथनि वारियूं, एॾी शस्त्र वारियूं, लेकिन उहा जो उनजी आत्मा में जो शक्ति अथसि न, जीअं अलॻि अलॻि देवी खे अलॻि अलॻि शक्ति जे लाइ यादि कंदा आहियूं न, त जेके बि देव या देवी खे ॾिसी करे तव्हांखे शक्ति थी मिले, शांति थी मिले, त इन जो मतिलबु उनजी आत्मा जे ज़रिए पाण खे उहा शक्ति थी मिले, आत्मा खे। छोजी अहिड़ी हथनि वारी त देवी कोई हूंदी न आहे, इहे त शक्ति जो प्रतीक आहे। लेकिन हुन मूर्ति जे ज़रिए तव्हांजी आत्मा में शक्ति केरु थो भरे? परमात्मा। बाबा चईंदा आहिनि कि छोजी एॾे शस्त्रनि वारी त देवी हूंदी ई न आहे, ऐं दुनिया में जेकी बि देवियूं हूंदियूं आहिनि उनखे छा चइबो आहे? शिव जी शक्ति आहे। त उहा शिव खां उहा शक्ति धारण कंदा आहिनि। त शिव बाबा आत्माउनि में शक्ति भरंदो आहे। हुन देवी जी आत्मा में बि शक्ति भरण वारो केरु आहे? उहो शिव। त जॾहिं असां कहिड़ी बि देवी खे ॾिसंदा आहियूं, देव खे ॾिसंदा आहियूं, त असांखे अगरि सुख शांति जी अनुभूति थिए त परमात्मा ई असांखे हुन देवी जी मूर्ति जे द्वारा पाण खे शक्ति शांति ॾींदो आहे। छोजी हिन समय सभी आत्मायूं हिन ई सृष्टि जे कलयुग में पार्ट थी वॼाइनि, उहे बि दुखी आहिनि। सतयुग जी जेकी देव आत्मायूं आहिनि न, उहे बि हिन सृष्टि ते पंहिंजो कलयुग जो पार्ट थी वॼाइनि। छोजी ॾिसो कृष्ण खे देवी देवताउनि खे कारो था पूजनि, पोइ चईंदा आहिनि देवी देवता बि विकारनि में वेंदा आहिनि। त विकारी आत्मा खे किथां शक्ति ईंदी जो पाण जी दुख दूर करे सघंदी? लेकिन हिकु परमात्मा ई आहे जो सदा ई शक्तिशाली रहंदो। और जॾहिं पाण आत्मा ई दुखी थी वेंदा आहियूं त पाण कहिड़े बि ज़रिए अगरि भॻवान खे यादि कंदा आहियूं, चाहे गुरू, चाहे संत, चाहे मूर्तियूं, चाहे तत्व जे ज़रिए माण्हू सूर्य खे बि भॻवान जे रूप में पूजंदा आहिनि। त बाबा चए थो तव्हांजी अगरि श्रद्धा सुठी हूंदी अथव, मन में भावना सुठी हूंदी अथव, त उन्हनि जे ज़रिए मां ई तव्हां में शक्ति भरंदो, तव्हांजी सभु मनोकामना मां ई पूरी कंदो आहे। लेकिन पहिरियों तव्हांखे मुंहिंजी पहचान न हुई, हाणे मां अची करे स्वयं जी पहचान तव्हांखे ॾियां थो। त मूंखे हाणे कहिड़े बि देव या देवी जे रूप में या प्रकृति जे तत्वनि जे रूप में न यादि करो, मूंखे कहिड़े रूप में यादि करो? निराकार। तव्हां बि आत्मा निराकार, मुंहिंजो बाप बि निराकार। निराकार सम्झी करे परमात्मा खे यादि करो, पंहिंजो कर्म करो। मां आत्मा अकेली न आहियां, मां कंहिंसां गॾु आहियां? पंहिंजे पीउ परमात्मा सां गॾु। हाणे परमात्मा बाप मूंखे नई सृष्टि जे लाइ ज्ञान थो ॾे, मूं में सर्व शक्तियूं गुण ऐं सम्झ मूंखे ॾियण आयो आहे। त हुनजे लाइ बाबा चए थो भई उहो त निराकार आहे, आयो ब्रह्मा जे तन में आहे, त पाण ॿुधंदासीं त कन सां, लेकिन पाण खे ब्रह्मा जो शरीर न ॾिसणो आहे। पाण खे छा सोचणो आहे कि हिन ब्रह्मा जे तन में शिव बाबा आयल आहे, उहो मुंहिंजे आत्मा खे ज्ञान थो ॾे, उहो मुंहिंजे आत्मा में शक्तियूं थो भरे, उहो मुंहिंजे आत्मा में सम्झ थो, गुण थो भरे, सम्झ थो ॾे मूंखे। त ईअं हलंदे फिरंदे हिक ॿिए खे बि आत्मा ॾिसो, कंहिंसां बि ॻाल्हायो त ईअं सम्झो इन जी आत्मा मूंसां ॻाल्हाए थी, इन जी आत्मा जेकी ॻाल्हाए थी उहो मां ॿुधां थी कननि सां। मां ये रोटी केरु थी खाए? आत्मा थी खाए, पंहिंजे शरीर खे थी खाराए। त परमात्मा जी यादि में पाण रोटी पाणी बि खाईंदासीं त उहो बि आत्मा खे
शक्ति ॾींदो, तन खे तंदुरुस्त कंदो। त इहो बाबा पाण खे हाणे पावन ठाहिण जे लाइ इहे अलॻि अलॻि गिफ्टियूं थो ॿुधाए। चए थो मूं वटि त हिकु ई दवाई आहे तव्हांजे दुखनि सां तव्हांखे मुक्त करण जे लाइ, तव्हां में शक्तियूं गुण भरण लाइ मूं वटि हिकु ई दवाई आहे। कहिड़ी? मन मना बुध। अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। अच्छा, मीठे मीठे सिकीले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजी पावरफुल स्थिति द्वारा मन सां सेवा करण वारा स्वाभ्यासी ठहो। तव्हां हिते वेठे वेठे बि सभिनि जी सेवा करे सघंदा आहियो। त बाबा चवंदा आहिनि कि तव्हां सिर्फ़ु पंहिंजे मन में सुठा वीचार करो सभिनि जे लाइ। परमात्मा खे यादि करे असां जेतिरो समय असां सुठा वीचार कंदासीं न, हाणे इहो व्रत रखी छॾियो कि मूंखे सभिनि जे लाइ सुठो ई सोचिणो आहे। चाहे कोई केतिरी बि बुराई करे, चाहे मूंखे केतिरियूं बि कंहिंमें ग़लतियूं नज़र अचनि, लेकिन मूंखे सदा छा करिणो आहे? सुठो सोचिणो आहे। त पंहिंजी सुठी सोच सां बि न उन माण्हू खे मदद मिलंदी आहे। त इहा बि सेवा थी वई न। अॼुकल्ह माण्हू धन जी रोटी पाणी जी सेवा था करनि, लेकिन कंहिंजी आत्मा खे शक्ति ॾियणु, ही केॾी वॾी सेवा आहे। त आत्मा खे शक्ति कीअं मिलंदी? पैसे सां या रोटी पाणी सां थोरी मिलंदी आहे। आत्मा खे शक्ति मिलंदी आहे जॾहिं पाण कंहिंजे लाइ सुठो सोचंदा आहियूं न, तॾहिं उन्हनि खे शक्ति मिलंदी आहे। त बाबा चए थो हाणे इहो व्रत रखो कि मूंखे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे। त जेका बि जीअं बि तव्हां सॼो ॾींहुं जो बि वीचार करो था, त हाणे उहो हीअं न सोचो कि फलानो ईअं थो करे, फलानो ईअं थो करे, हाणे छा थींदो, कीअं सभु ठीकु थींदो। तव्हां हमेशह सुठा सुठा वीचार कंदा रहो बाबा जी यादि में, त आपे ई सभु कुझु ठीकु थी वेंदो। आपे ई सभिनि आत्माउनि में शक्ति सम्झ ईंदी। त इहा सेवा करो। स्लोगन आहे समझदार उहो आहे जो मन सां, वाचा सां, कर्मणा सां टिन्हिनि सां सेवा करे। असांजो मन बि सुठो सोचे, मुख सां वाणी बि सदा मिठी ऐं जॾहिं असां कोई माण्हू मुख सां ॻाल्हाईंदा आहिनि लेकिन अंदरि उल्टो सुल्टो सोचंदा रहंदा आहिनि कि ॿुधंदो त वैसे बि न, सिर्फ़ु ईअं ई हिनखे चइणो थो पए। लेकिन मन में बि सुठी सोच रखी उन सां ॻाल्हायो। मन में सुठी सोच रखी रोटी ठाहियो, कमु करो, जेको बि तव्हांखे धंधो अथव, लेकिन मन हमेशह सुठो सोचे। त मन, वचन, कर्म टिन्हिनि सां असांखे सेवा करणी। अच्छा, ओम